गुज़रियल केतिरे अरसे खां सिंध हुकूमत ऐं वफ़ाक़ी सरकार में कराची जे 3 वॾनि अस्पतालुनि जी मालिकीअ वारो मामिलो पंहिंजी पुॼाणीअ ते पहुची वियो। नेठि वफ़ाक़ी काबीना जना NICVD ऐं NICH जे बोर्ड ऑफ गवर्नेंस जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। उन मामले ते सिंध सरकार एतिराज़ु कयो हो, पर उन एतिराज़ खे हिकु दफ़ो ॿीहर पुठी ॾेई बोर्ड ऑफ गवर्नेंस पंहिंजा नवां हुकुमनामा थाफे छॾिया आहिनि, जंहिं तहत मेडिकल टीचिंग ऑर्डिनेंस तहत उन्हनि इदारनि जी सरकारी हैसियत ख़तम थी वेंदी। सिंध असेंबलीअ में हुकूमती मेंबरनि सिंध TV न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त PP सरकार कराची समेत सिंध जे इस्पतालुनि खे बहितर नमूने सां हलायो आहे। वफ़ाक़ इस्पतालुनि मथां कब्ज़े जी कोशिश करे रहियो आहे। इहो फ़ैसिलो बिल्कुलु इंतहाई ग़लति फ़ैसिलो आहे। 18 अमेंडमेंट खां पोइ इहे इन्हनि जो इख़्तियार आहे ई कोन ऐं असां इन जी शदीद लफ़्ज़नि में मज़म्मत बि कयूं था, एतिराज़ बि वरितो आहे ऐं पाण उन्हनि चयो बि हुयो त असां इहा हॉस्पिटल्स न खणंदासीं, पर मां सम्झां थो जेको हिननि जो आहे बजट एतिरो तमामु घणो ख़र्च थिए थो, उहे हिन खे हलाए बि कोन सघंदा, अॼाई प्रॉब्लम थींदो माण्हुनि जे लाइ। इहो पाण हिननि चयो बि हुयो असूली तौर ते त असां कोन खणंदासीं, ये 3 हॉस्पिटल खणंदा असांजे लाइ प्रॉब्लम थींदो। तव्हांखे पाण ख़बर आहे त टीचिंग हॉस्पिटल जेकी जिना हॉस्पिटल आहे सिंध मेडिकल यूनिवर्सिटी जी आहे, उन में प्रॉब्लम्स थींदा, तमामु घणा टेक्निकल प्रॉब्लम आहिनि ऐं उहो मां सम्झां थो त इहो ग़लति फ़ैसिलो आहे। सुप्रीम कोर्ट में बि असां रिव्यू में विया हुआसीं ऐं इहा ज़्यादती आहे, वधि करणी त ॿियो कहिड़ो तबसरो करे सघिजे थो। सिंध गवर्नमेंट जे हवाले सां PTI जी जेको जो गवर्नमेंट आहे या NFC अवार्ड जे मामले में हुजे, कॾहिं 149 हुजे, कॾहिं जेको आहे हिनखे बेटनि जो मसइलो हुजे ऐं उन खां पोइ वरी कॾहिं तव्हांखे सेंसस जो मसइलो हुजे, हमेशह जेके आहिनि प्रॉब्लम क्रिएट करनि था, हिननि खे ख़बर ई कोन्हे, अहिड़ा मामलात उथाइनि था जंहिंमें इहा कोशिशि हिननि जी आहे त कंहिं न कंहिं तरीक़े सां सिंध सरकार डिस्टर्ब हुजे। वॾो सेटअप आहे, तव्हांखे पाण ख़बर आहे NICVD जे हवाले सां मां हुनजो बोर्ड ऑफ गवर्नर जो मेंबर बि आहियां, चेयरमैन बि आहियां स्टैंडिंग कमेटी हेल्थ जो। तमामु वॾे पैमाने ते कमु थिए थो, तव्हां पाण ई सम्झो था, ॿुधो था, ॾिठो बि आहे त थ्रू आउट सिंध असां उन ते वॾो हिकिड़ो कमु कयूं पिया हार्ट जे हवाले सां, ऐं पूरी दुनिया उनखे एप्रिशिएट करे थी ऐं जेको सुठो कमु थिए थो शायदि उहो वफ़ाक़ी सरकार खे नथो वणे, इन जे करे उन ते हैंडल्स विझनि था त इहो कमु बंदि कयो वञे। सिंध गवर्नमेंट जहिड़े तरीक़े सां इहे कमु कार्डियोवेस्क्यूलर ऐं जेके इहे अदारा आहिनि जना जा, उहे जेके जहिड़े तरीक़े सां हलाया, ऐं सम्झा थो मिसाली तरीक़े सां हलाया, ऐं उन में ख़ाली पूरी सिंध जा माण्हू न बल्कि पख्तूनख्वा जा माण्हू बि हिते ऐं बलोचिस्तान जा माण्हू हितां अची ट्रीटमेंट कराईंदा, त आउं सम्झां थो इहो हिकिड़ो डिस्टर्ब करण जो हिकिड़ो तरीक़ेकार ऐं ग़रीब माण्हुनि खे रोलड़े जो शिकार कंदा ऐं ग़रीब माण्हू सुकून सां अची पंहिंजो हितां इलाजु कराईंदा। ऐं तव्हां ॾिसंदो त कार्डियोवेस्क्यूलर जे ॿाहिरि कहिड़ी दुनिया ऐं अक्सरियत जेके माण्हू बलोचिस्तान जा माण्हू, अक्सरियत माण्हू ख़ैबर पख्तूनख्वा जा माण्हू, त आउं सम्झां थो इहो वॾो हिकिड़ो लॉस आहे ऐं वफ़ाक़ी गवर्नमेंट खे सोचणु खपे। अगरि वफ़ाक़ी गवर्नमेंट हलाइणु चाहे थी त तरीक़े सां हलाए, माण्हुनि खे रुलाए न त पोइ सिंध गवर्नमेंट खे ॾे त सिंध गवर्नमेंट सुठे तरीक़े सां उन रन करे। इमरान खान 18वीं तरमीम पे मुख्तलिफ़ औकात में हमला करता है, ये हमला है, लेकिन ये मैटर कोर्ट में गया हुआ है। हम कोर्ट के रिप्लाई का इंतज़ार कर रहे हैं और जो मैंने ख़बरों में सुना तो उन्होंने कहा मिल के चलाएं, तो मिल के नहीं चल सकते। जो KPK के अस्पतालों का और पंजाब के अस्पतालों का इस वक्त हाल है इस कोविड की सिचुएशन में, वो आप सबको पता है। तो उनसे कहूँगी रहम करें सिंध वालों पे और पाकिस्तान वालों पे। एक अस्पताल अच्छे तरीके से चल रहा है, उसको चलने। PTI जी अॼु जी न इन्हनि जो मंशूर जो हिसो ई आहे यू टर्न्स वठणु, ऐं हिननि जेका ॻाल्हि कई हाणे उन ॻाल्हि खां पाण करे ऐं मुकरी विया आहिनि, त हिनखे छा करे सघूं था। हिन ते रुगो अफ़सोस ई करे सघूं था। हिकिड़ी माण्हू जी कमिटमेंट हूंदी आहे, हिकिड़ी गवर्नमेंट जी पॉलिसीज़ हूंदियूं आहिनि, जंहिं ते माण्हू हिकु दफ़ो अनाउंस कंदो आहे त उन ते अमल कंदो आहे। हीअ त अनाउंस करे वरी उन्हनि खां बैकआउट था करे वञनि। हर मोड़ ते हिननि ईअं ई कयो आहे, सिंध जे हक़नि ते हमेशह हिननि सिंध खे महरूम कयो आहे ऐं हाणे बि इहो ई अमल हिननि कयो आहे, जेतो अफ़सोस वारो अमल आहे। प्रोविंशियल हिकिड़ो मैटर हुयो, जेके बि 18वीं तरमीम जे तहत मसइला थिया, तालीम थी, सिहत थी या ॿिया इशूज़ थिया, सभु सूबनि जे हवाले कया विया। हाणे हिन मोड़ ते अची करे वरी वफ़ाक़ खे जाॻियो आहे जोश त इहो असां इदारा पाण हलाईंदासीं,
हालांकि ईअं न आहे 18 तरमीम में सूबनि जे हवाले कमु थियो त सूबनि हिननि खे बहितरी तरफ़ आंदो ऐं बहितरीन करे ॾेखारियो ऐं हिननि खे मिसाली करे माण्हुनि खे फैसिलिटेट बेसिकली इन्हनि इदारनि जो मक़सदु छा आहे त अवाम खे फ़ाइदो ॾियणो आहे न त अवाम खे फ़ाइदो इन करे ई मिलियो त सूबाई हुकूमत इन ते दिलचस्पी वठी डॉक्टर्स हिते पंहिंजा डिप्यूट कया उन्हनि जी फैसिलिटीज़ खे बहितर कयो फंड्स मुहैया करे उन्हनि जूं जेके बि बेसिक फैसिलिटीज़ हॉस्पिटल जूं उन्हनि खे असां बहितरी अंदाज़ में बहितर कयोसीं अपडेट कयोसीं अपग्रेड कयोसीं ऐं हाणे वरी अची वफ़ाक़ जागी आहे त वरी असां खणंदासीं हाणे वफ़ाक़ जॾहिं ईंदी जॾहिं हुननि जा नुमाइंदा पुॼंदा वरी हू पाण ॾिसंदा हर मामले नंढे नंढे ते हिननि खे इशूज़ थींदा बजट आहे ॿियूं आहिनि शयूं आहिनि त इहे मामलात बजाए ठहण जे अञा बिगाड़ींदा हे सूबनि जी शइ आहे सूबनि खे हलाइण ॾियो। मुखालिफ़ दुर मेंबरनि जो चवणु आहे त सिंध हुकूमत इस्पतालुनि खे हलाइण में मुकमल तौरु नाकाम थी वई आहे जेकॾहिं हू इस्पतालुनि में बहितरी आणनि हा त अॼु उन्हनि खे अहिड़ा ॾींहं ॾिसणा न पवंदा। मां सम्झां थो सिंध हुकूमत हेल्थ जी फैसिलिटी ॾियण में सॼी सिंध में नाकाम थी चुकी आहे। 1100 हेल्थ फैसिलिटीज़ NGOs खे ॾिनल आहिनि वॾा वॾा हॉस्पिटल NGOs खे ॾिनल आहिनि ऐं इहे 3 हॉस्पिटल बि जेको मां तबाही जो शिकार आहिनि। मां सम्झां थो सिंध हुकूमत हिकिड़ी नाकाम हुकूमत आहे ऐं आवाम खे बेनिफिट ॾियण लाइ सिंध हुकूमत को प्रोग्राम ई कोन्हे। इंशाअल्लाह असां बेहतरी कंदासीं करप्शन भी ख़त्म कंदा आवाम की बेहतरी लाइ घणो कम थींदो इंशाअल्लाह। पूरे सिंध के जो हॉस्पिटल्स हैं उनकी सूरत हाल ये है कि वहाँ पे दवाइयाँ मैसर नहीं है गुज़िश्ता 1 साल से। और जो सिंध के हालात हैं NICVD बहुत अच्छा इदारा है बहुत ज़बरदस्त काम कर रहा है मगर उसमें भी करप्शन है। हम ये कहते हैं कि आप जब कोई चीज़ रूल करते हैं कोई किसी प्रोसेस को लेके चल रहे होते हैं तो उसकी अकाउंटेबिलिटी पे भी उतना ही ज़ोर होना चाहिए जितना आप अपनी प्रमोशन पे करते हैं। हम NICVD को बुरा नहीं कहते हैं मगर अदर देन NICVD क्या है सिंध के पास मेडिकल के हवाले से हेल्थ फैसिलिटीज़ में क्या है। मैं अब कहना नहीं चाहता हूँ आप थर में चले आएँ नवाबशाह में चले आएँ सक्खर में चले आएँ चांद का हॉस्पिटल सक्खर है लाड़काना है अब बहुत सारे हॉस्पिटल हैं सिविल हॉस्पिटल हैदराबाद की मैंने खुद जाके हालत ज़ार देखी है। तो बहरहाल यही कहूँगा कि इस वक्त जो भी फैसला हो पाकिस्तान की आवाम के लिए बहुत बेहतर हक़ में होना चाहिए। मैं अल्लाह से दुआ गो भी हूँ कि जो भी फैसला हो उसमें बेहतरी हो और फेडरल गवर्नमेंट को भी अगर फेडरल गवर्नमेंट में लेना चाह रही है तो मैं उस पर भी मेरी सजेशन मैं इन रिटर्न लिख के इंशाल्लाह दूंगा कि अगर अब वो फैसिलिटेट ना कर पाए अगर तो इसी कंडीशन में चलाना है जिस कंडीशन में वो चल रहा है तो फिर तो सिंध गवर्नमेंट के ही इख्तियार रहने दिया जाए। मगर मैं जो KPK में और जो अदर देन सूबा सिंध में देखता हूँ तो उधर हेल्थ के डिपार्टमेंट में बेहतरी आई है तो मुझे उम्मीद है इंशाल्लाह फेडरल जो है वो इसमें भी हेल्थ के हवाले से सिंध में भी इसमें बेहतरी होगी। पहली बात तो ये है कि पीपल्स पार्टी तो कभी भी कामयाब नहीं हुई चाहे वो हेल्थ हो एजुकेशन हो पूरे सिंध का आप हाल देख लें। दूसरा ये कि आपने शायद आज का बयान हमारे जो फेडरल मिनिस्टर हैं जो एडवाइज़र हैं हेल्थ के उन्होंने ये कहा है कि हम मिल के काम करना चाहते हैं और मैं ये समझता हूँ कि फेडरल के अंदर इतनी एबिलिटी है और फेडरल गवर्नमेंट के पास इतनी सलाहियत है कि इंशाल्लाह ये हॉस्पिटल और बेहतर तौर पे चलेंगे। दूसरा आपने यहाँ जिक्र किया पर्ची का इंशाल्लाह ऐसा कुछ नहीं होगा जैसे चल रहा था वैसे ही चलेगा और आवाम की उससे ज़्यादा खिदमत होगी। वैसा नहीं चलेगा जैसे ये चला रहे थे लेकिन जो आप फ्री के हवाले से बात कर रहे हैं कि OPD की पर्ची फ्री थी तो इंशाल्लाह फ्री होगा और लोगों को सहूलतें और ज़्यादा होंगी और इसके लिए स्पेशल फंड्स होंगे जो कि इन अस्पतालों को दिए जाएंगे। सिंध गवर्नमेंट जी बनाए लिया ना घट मड़े हॉस्पिटल्स आहिनि सिंध गवर्नमेंट दावा भी करे तो असां NICVD में कयो आहे सभु कुझु कयो जॾहिं तव्हांजी कमज़ोरी ज़रूर कान का छा आहे उनमें तॾहिं फेडरल गवर्नमेंट उनखे वापसि वठेसि पई त सिंध गवर्नमेंट खे उनखे एफर्ट्स वठणु खपनि ऐं असां बि इहो ई चवंदा त इहे सिंध गवर्नमेंट जो जेको छो त हिते आम माण्हू अचे थो उनखे फैसिलिटेट करणु सवलो आहे त सूबे जी जेकॾहिं मिल्कियत आहे त उन ते सूबे जो ई कंट्रोल हुजणु खपे। मेरा ये ख्याल है कि जब तक कुएं से कुत्ता ना निकाला जाए उस वक़्त तक किसी तब्दीली की उम्मीद नहीं रखनी चाहिए। बोर्ड ऑफ गवर्नर और मॉनिटरिंग कमेटियाँ और इस तरह के जितने फ़ैसले हैं ये इंतज़ामी फ़ैसले हैं लेकिन असल मसला तो ये है कि इस निज़ाम से करप्शन का ख़ात्मा होना चाहिए। जहाँ पैनाडोल की गोलियाँ भी चोरी होती हों जहाँ अस्पताल की बेडशीट चोरी होती हो जहाँ पर मुख्तलिफ़ तरीक़ों से थ्रेट्स का सिस्टम मौजूद हो वहाँ हेल्थ सर्विसेज बेहतर होना ये एक बहरहाल आप कह लें कि सहरा में पानी तलाश करने के मुतरादिफ। वफ़ाक़ी हुकूमत इस्पताल वठण जे लाइ तयारु आहे त मां उनखे सल्यूट ॾियां थो छाकाणि त सिंध हुकूमत जो बजट जो ख़र्चो आहे उन घटि थींदो ऐं उहो पैसो मुंहिंजो ज़िले में ॿ टे इस्पताल ठाहिनि नुक़सानु छा आहे ओ ज़ाहिर आहे इस्पताल कब्ज़ा करनि था उन्हनि जो पंहिंजा माण्हू रखंदा ओॾे
पर इस्पताल पठ तो इस्लामाबाद तो कोन न तकड़े वेंदा न, इस्पताल तो जिथे आहे उथे हूंदो रहंदो न, तो नुक़सान छा आहे? मूंखे नथो सम्झे ॻाल्हि। अगर हम बात कर लें पूरे सिंध के डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल्स की, तो कौन सा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल ऐसा है जो आवाम की ज़रूरतों को पूरा कर रहा है? तो अब सिंध हुकूमत वफाक के जो 3 हॉस्पिटल्स हैं उनको लेने की जो कोशिश कर रहा है और उनके जो दावे कर रहा है, पहले अपने सिंध हुकूमत के अस्पतालों को तो दुरुस्त करो। कराची के अंदर आप कोरंगी जाएं, लांडी जाएं, मलीर जाएं, शाह फैसल जाएं या न्यू कराची, नॉर्थ कराची, किसी भी हॉस्पिटल में जाएं, कहाँ लोगों को सरकारी मराद पूरी वहाँ पर मिल रही हैं, लोगों की ज़रूरतों के मुताबिक इलाज मुआवजा हो रहा है। सिंध की 90% आबादी प्राइवेट हॉस्पिटलों में इलाज कराने पर मजबूर है। उसकी बुनियादी वजह क्या है कि सिंध हुकूमत जिसका अरबों रुपए का बजट है हेल्थ सेक्टर का, वो आवाम के ऊपर खर्च नहीं कर रही। हुकूमत वफाक जी हुजे या सूबे जी हुजे, अगर कोई समझदार हुकूमत हूंदी आहे त उनजी कोशिशि इहा हूंदी आहे त हुन पंहिंजी आवाम खे सुठी हेल्थ फैसिलिटी ॾियण जी कोशिशि करणु खपे। जीअं वफ़ाक़ी हुकूमत कोशिशि कई आहे त KPK में सॼो सूबे खे हेल्थ कार्ड ॾिनो आहे। अच्छा, हेल्थ कार्ड पूरे सूबे में मिलण खां पोइ हिकिड़ी आवाम में हिकिड़ी तसली हूंदी आहे त मुंहिंजी हुकूमत मुंहिंजे लाइ हेल्थ जे लाइ सुठा स्टेप थी खणे। पंजाब में कयो आहे, सिंध जे कुझु इलाइक़नि में कयो आहे, पूरे पाकिस्तान जी आवाम खे हेल्थ कार्ड मिलंदो त उहो इन फैसिलिटी खां यकीनन सम्झंदी त को हुकूमत अहिड़ी आई आहे जेको वाकई हेल्थ जे शोबे में कुझु कमु करणु थी चाहे। ऐं इहो जेको अस्पतालनि जो मामिलो आहे न, इहो बि इन ई सां ई जुड़ियल आहे त परफॉर्म, मक़सदु परफॉर्म करिणो आहे, चाहे वफ़ाक़ी हुकूमत करे या सूबाई हुकूमत करे। अगरि सिंध हुकूमत बहितर अंदाज़ में हलाए सघे थी ऐं वेल परफॉर्म करे थी सूबे जे अस्पतालनि खे, त असांखे कहिड़ी ज़रूरत आहे कि असांजी ज़िमेदारी असां खणूं कि असां इहे अस्पताल हलाए ॾेखारींदासीं। अगरि का शइ सुठे अंदाज़ में हले थी त वेल एंड गुड। हक़ीक़तन उन अंदाज़ में आवाम खे फैसिलिटी नथी मिले। फेडरल गवर्नमेंट जी कोशिशि इहा आहे कि आवाम खे फैसिलिएट कयो वञे, चाहे सूबाई हुकूमत करे चाहे फेडरल गवर्नमेंट करे। कराचीअ जूं 3 अस्पतालूं वफ़ाक़ हवाले थियण बाद उन्हनि इदारनि जी सरकारी हैसियत ख़तम थी वेंदी ऐं OPD जी मुफ़्त वारी पर्चीअ जा बि पैसा वरिता वेंदा, जेका अवाम लाइ फ़ाइदेमंद साबित न थींदी। मुर्तज़ा वहाब चयो त मुराद सईद चवे पियो त KPK जा माण्हू सिहत कार्ड खणी इलाज लाइ कराची वञनि था, पर हू दावा सां चवनि था त सॼे मुल्क मां मरीज़ इलाज लाइ कराची अचनि था ऐं को बि हेल्थ कार्ड नथा खणी अचनि। हुन चयो त 2 सालनि में 3 लखनि खां वधीक मरीज़ ॿियनि सूबनि मां अची सिहतयाब थी विया आहिनि। सिंध जूं अस्पतालूं मरीज़नि जो बहितर इलाज कनि थियूं। मुर्तज़ा वहाब चयो त नक्शे मुताबिक़ मुल्क जे 135 शहरनि मां लखे मरीज़ सिहतयाब थिया आहिनि, पोइ बि अस्पतालूं वफ़ाक़ हवाले करण लाइ जतन कया पिया वञनि। कैमरामैन अलीरज़ा ज़ैदी सां बशीर संजराणी, सिंध TV न्यूज़, कराची। मुख़ालिफ़ धुर मेंबरनि सां पाण ॻाल्हि ॿोल कईसूं। उन्हनि जो चवणु हो त सिंध हुकूमत अस्पतालुनि खे हलाइण में मुकमल तौरु नाकाम थी वई आहे, जंहिं करे कराची जूं 3 वॾियूं अस्पतालूं वफ़ाक़ हवाले थी रहियूं आहिनि, जंहिंसां मरीज़नि जो बहितर इलाजु थींदो। साथी रिपोर्टर शब्बीर लाशारी, कैमरामैन अलीरज़ा ज़ैदी ऐं अरसलान अमन सां बशीर संजराणी, सिंध TV न्यूज़, कराची।